बे पासे अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वहाब प्रेस कॉन्फ्रेंस कई है। मुर्तज़ा वहाब जो चवण है अमीरन खिलाफ़ कार्रवाई से सिंध हुकूमत की वाखाण करण घुर्जे। हलीम आदिल शेख जो इल्ज़ाम बेबुनियाद है। गरीबन जा घर ड्राइण से केर भी नथो ॻाल्हाए। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वहाब की प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे। मुर्तज़ा वहाब जो चवण आहे त अमीरन खिलाफ़ कार्रवाई से सिंध हुकूमत की वाखाण करण घुर्जे। हलीम आदिल शेख जो इल्ज़ाम बेबुनियाद आहे। गरीबन जा घर डाहण से केर भी नथो ॻाल्हाए। सुप्रीम कोर्ट के हुक्म तहत कार्रवायूं कयूं पिया। इन हवाले से राब्तो कयो आहे कराची में आवाज़ टीवी के रिपोर्टर गाज़ी जंडीर सां। जी गाज़ी। जी बिल्कुल, सरकार के तर्जुमान मुर्तज़ा वहाब पिछले पहिरियां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई है। हेल्थ पार्क वारे इलाइक़े में कब्ज़ा ख़त्म कराइण के हवाले से मुर्तज़ा वहाब पहुतल हुयो दौरे ते। इन मौके ते मुख़्तलिफ़ सवालन के जवाब में मुर्तज़ा वहाब कयो है सिंध सरकार जा नाजायज़ कब्ज़न के खिलाफ़ कायम मुख़्तलिफ़ इदारा कार्रवाई करन पिया सॼे शहर में। ये कार्रवाई थियन पयूं अदालती हुक्मन ते, जैमें हलीम आदिल शेख सां लाॻापियल फार्म हाउस के भी हटायो वियो आहे। मुर्तज़ा वहाब जो चवण हुयो त ही जेका कार्रवाई है वह ख़ालिसतन कानूनी कार्रवाई है, पर हलीम आदिल शेख ऐं तहरीक इंसाफ़ जा अॻवान इन कार्रवाई के सियासी रंग ॾियनि पिया, जंहिंमां इहो लॻे पियो त हलीम आदिल शेख पाण कब्ज़न में मुलविस है। उन कब्ज़ा जॾहिं ख़त्म कराया वञनि पिया तो हू शिकायत करे पियो या दाह कंदे नज़र अचे पियो। मुर्तज़ा वहाब जो चवण हुयो त कब्ज़ा जेकॾहिं लाहौर में ख़त्म कराया वञनि था त तहरीक इंसाफ़ जी जेका लीडरशिप है उहा उनखे साराहे पई, पर जॾहिं कराची में नाजायज़ कब्ज़न के खिलाफ़ कार्रवाई थिए थी तो तहरीक इंसाफ़ जा अॻवान दाहूं करनि था ऐं रड़ियूं करनि था। जी वॾी महिरबानी अवां जी अपडेट खणण लाइ।